हाकिम में हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाए थो हबीब फरमाया ताजुल सदूकुल अमीनुल मुस्लिम मा शुहदा यौमल क़ियामा वो व्यापारी जेको सच्चारा सच्चो अमानतदार क़यामत जे ॾियारे में इहो व्यापारी शहीदन सां गॾु हूंदो। ॿी रिवायत में असां फरमाइनि था जेको व्यापार में सच ॻाल्हाए व्यापार में अमानतदार हुजे क़यामत जे ॾियारे में सिद्दीक़न सां शहीदन सां अल्लाह जे नबीअन सां गॾु जन्नत में वेंदो। कंदो व्यापार कंदो कारोबार पर ज़बान जो सचो कौल जो कच्चो न है मिलावट नथो करे कूड़ नथो ॻाल्हाए व्यापार में खोट नथो करे अमानत में ख़यानत नथो करे त इहो व्यापारी का मामूली ॻाल्हि न आहे। साईं फरमाइनि था इहो व्यापारी क़यामत जे ॾियारे नबीअन सां गॾु हूंदो सिद्दीक़न सां गॾु हूंदो शहीदन सां गॾु जन्नत में हूंदो। सुभान अल्लाह माना एडो तो दर्जो आहे जो नबीअन सां गॾु हूंदो। हेॾो हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो ईंदो हेॾो हज़रत ईसा रूहुल्लाह पियो ईंदो हेॾो दाऊद खलीफतुल्लाह हूंदो हेॾो इब्राहिम खलीलुल्लाह हूंदो हेॾो मूसा कलीमुल्लाह हूंदो इस्माइल ज़बीहुल्लाह हूंदो हेॾो मुंहिंजो मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो ऐं हेॾो वरी हेॾो दादू जो व्यापारी हूंदो। दादू जे मार्केट में दुकानदार हुयो व्यापार करण वारो हुयो। दादू जे सब्जी मार्केट में या कपड़े जी मार्केट में दुकानदार हुयो। रब फरमाइंदो हलिया व्यापारी हलिया अॼु तोखे नबीअन सां गॾाए तो जन्नत रे इहो केॾो वॾो एज़ाज़ हूंदो इहो केॾो वॾो शरफ़ ऐं शान हूंदो इहा केॾी वॾी इज़त हूंदी जेके मुंहिंजा दोस्तो नबीअन सां सिद्दीक़न ऐं शहीदन सां गॾु रब उन्हनि खे उथारींदो। पर शर्त त सच ॻाल्हाए अमानतदार हुजे कूड़ न ॻाल्हाए ठगी न करे मिलावट न करे ख़यानत न करे उन व्यापार जे लाइ जेॾी महिल बाज़ार में अचे थो त इन जो बाज़ार में अचण भी इबादत आहे वेहण भी इबादत आहे सॼो ॾींहुं धंधो करण भी इबादत आहे।